चांहि त पीअंदी कोन। तुंहिंजे लाइ ग्रीन टी तो ऑर्डर कयां ऐं पंहिंजे लाइ चांहि। सलू सलू हाय ज़रा। आउं रुगो ई नौकरी जो लेटर खणी आंदी आयसि। मूंखे तो उते कुछ देर वेहण घुरिजे पर न, पर शायद मां सही फैसलो कयो। वो रोशनी अलाए केर हुई, मुंहिंजो हुतां निकिरी अचण ई मुनासिब हो। तुवे हाणे मानी खा। अम्मा मानी त मूं खाई छॾी ॿाहिरि। छा? हा मां अॼु बुख ॾाढी लॻी। वो दोस्त भी गॾु हुया, बस उन्हनि सां गॾु ई मानी खाई छॾी। अम्मी जेकॾहिं ज़रा मन नथो खाए आन मानी कोन खाईंदसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।